सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे जेतिरा वधो वसूं असां ओतिरा पंहिंजा पेर बाद में पुख्ता कर। साॻे नमूने असां जेकॾहिं पोइते पवंदा तॾहिं बि इंसान असां ग़लति पासे हलिया वेंदा आहियूं। पोइ जेकॾहिं ग़लती कंदा त ग़लति तौर तरीक़ो अंदाज़ खाधो पीतो सभु कुझु उहो मिलंदो आहे। त पोइ जीअं ग़लती थींदी आहे त पोइ अञा ग़लति पासे, पोइ ग़लती मंझो ई जॾहिं दुख में वठंदासीं त सुख कीअं मिलंदो। उते असांखे पंहिंजी ग़लती सुधारण जो मौक़ो मिलंदो आहे, बणाइण जो मौक़ो मिलंदो आहे। जेकर असां चङे पासे हलिया वेंदासीं त पोइ ओतिरा चङा थींदासीं। इन करे असां वटि हिकिड़ी कहाणी हलंदी आहे, उहो दुरु भगत जी। हिकिड़ो राजा हो तानताज, उनखे ॿ राणियूं, हिकु सुरुचि ॿियो सुनीति। जेका सुनीति हुई उनजो पुटु दुरु हो, जेका सुरुचि हुई उनजो पुटु उत्तम हो। ऐं जीअं त राजा जी नंढी राणी सुरुचि, उन सां उनजो तमामु घणो प्यार हो, उनजो पुटु उत्तम हो। ऐं सुनीति पंहिंजो मान मर्यादा में रहंदी, उनजो पुटु दुरु हो। ऐं राजा सुरुचि सां ज्यादा प्यार कंदो। ऐं हिकिड़े ॾींहुं दुरु अची करे राजा जी गोद में वेठो ऐं राजा जो त पुटु हुनखे प्यार करे पियो। एतिरे में सुरुचि आई। उन चयो जेकॾहिं राजा जी गोद में वेहणो थी त पोइ मुंहिंजो पुटु थिए हा। इन करे त उत्तम वेंदो, तूं न वेंदे हुनखे उछलाए छॾिजे लाहे करे। ऐं इन चीज़ दुरु खे थोरो दुख ॾिनो ऐं हुन माउ खां मोकल वठी करे घर छॾे करे हलियो वियो। ऐं जॾहिं घर खां निकितो त हू सिधो जंगल तरफ़ वियो। ऐं जंगल में वेंदे नारद रस्ते में मिलियो। ऐं नारद उनखां पुछो, चयो जेको बि आहे मूंखे ॿी मां चङी न हली आहे ऐं राजा बि कुझु न कयो, इन करे मां भॻवान जी तपस्या में वञा थो। नारद हुनखे ॾाढो सम्झायो त ठीकु आहे, घर में थींदो रहंदो आहे, हल मां राजा खे चवां थो। पर हुनखे चयो मूंखे रस्तो ॾे, मां मालिक खे पायां। ऐं राजा जे महल मां निकिरी नारद ताईं पहुची। नारद हुनखे मालिक जे नाम सिमरन जो तरीक़ो ॾिनो ऐं हू सिमरन में अहिड़ो थी वियो जे भॻवान जो हुनखे दर्शन थियो। ऐं दर्शन पाए करे पंहिंजो जीवन सफल कयो। ऐं मालिक हुनखे चयो, तूं ॿार थी करे जेतिरी तपस्या कई आहे, पोइ हक़ीक़त में तुंहिंजी यादि हमेशह रहंदी। इन करे उहो दुरु चंड तारो थी करे तूं सदाई चमकंदो रहंदे, दुनिया तोखे यादि कंदी रहंदी। इन करे दुरु तारे खे अॼु ताईं यादि कयो। ऐं हू वरी जे भॻवान चयोसि वापसि पंहिंजे घर आयो त राजा हुनखे ॾाढो प्यार कयो ऐं राजा ई ॾिने। ऐं ॿिए तरफ़ जेको उत्तम हो, भई उनखे माउ जो लाज प्यार हो। इन करे उनखे कोई संस्कार मिलिया कोन। अॻिते हली करे ग़लति संगत में वियो ऐं ग़लति संगत जे करे हिकु ॾींहुं उहो पंहिंजे दोस्तनि सां मिली करे शिकार ते वियो। उते वञी खाइण पीअण जे चकर में उहो दोस्त पंहिंजो पाण में विड़ी पिया ऐं उत्तम हुन में मारिजी वियो। हर इहा कहाणी या कथा असां सभिनी ॿुधी आहे। पर जेकॾहिं हक़ीक़त ॾिसंदासीं, असां सभिनी जी कहाणी आहे। असां मां हर हिकु जी कहाणी आहे। हर हिकु पंहिंजे दिलि जो राजा आहे, मन जो राजा आहे। ऐं उनखे ॿ राणियूं, हिकु सुरुचि ॿियो सुनीति। असांजे अंदर जूं ॿ स्थितियूं हूंदियूं आहिनि, हालतूं हूंदियूं आहिनि। हिकु चवंदी आहे भई नीति मान मर्यादा इज़त ते हलो, ऐं ॿी चवंदी आहे मनमानी करो, जेको हूंदो बाद में ॾिसंदासीं, जेको ई आहे कंदासीं।
ॿाराणी पोइ जेकॾहिं सुनीति ते अमल कंदा आहियूं, मान मर्यादा ते अमल कंदा आहियूं, तो उनमां जेका औलाद निकिरंदी आहे, उनमां जेके वीचार निकिरंदा आहिनि, ख़्याल निकिरंदा आहिनि, त पोइ जेकॾहिं संसार में कॾहिं ठोकर लॻंदी बि आहे त पोइ के चङे पासे हलिया वेंदा आहियूं। जीअं प्रहलाद अची करे जंगल तरफ़ हलियो वियो, पोइ के संत के महात्मा उन सच साईं जी दामन में वेंदासीं, के बहितर जॻह ते वेंदासीं, वरी पंहिंजो पाण खे बणाए ठाहे रस्ते ते हली करे पंहिंजो पाण खे मालिक खे बि पाईंदासीं, संसार में बि सुरखुरू थींदासीं, ॿई कमु कंदासीं। पर जेकॾहिं जीवन में सुरुचि वांगुरु मनमानी कंदासीं, जेको वणंदो कंदासीं, जीअं कंदासीं, थोरे वक़्त लाइ लॻंदो चङो भई दोस्त संगत जेका साथ हूंदी, पर अॻिते हली करे उहा साथ, उहा नेचर, उहा हली चली बग़ैर दोस्तनि वारे छॾी, यानी पंहिंजी नेचर पंहिंजे कर्मनि खे पूरो करे छॾियो। तंहिंजे करे असांखे संभाले करे हलणो पवंदो आहे। ऐं उनजी शुरूआत असांजी बचपन सां थींदी आहे। त जेको बि असां पंहिंजे ॿारनि खे बचपन में समझ ऐं सिख्या ॾींदासीं, हलाईंदासीं, उहा ई असांजे अॻिते हली करे कमु ईंदी।